सेवन का खबर शामिल कयूं पिया तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक सेवन जे दादेची मोरी पंजूथा मौला सेवन जी गोसिया मस्जिद में जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में एक अज़ीम शान आलीशान जलसो मुनक़िद कियो वियो। जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जलसे के खुसूसी खिताब साईं हाफिज़ हिज़्बुल्लाह सोलंगी आप सेवन शरीफ जिन करण फरमायो। जॾहिं त गोसिया मस्जिद जे पेश इमाम हाफिज़ अली असगर मेमन ऐं मस्जिद गोसिया जे मुंतज़मीन मस्जिद के सींगारियो वियो। जॾहिं त हिन जलसे में केतिरनि ई हाफ़िज़नि उलमा इकराम सां गॾु सेवन जे मुसलमाननि घणे तइदाद में शिरकत करे सवाबदारी हासिल कई। यानी जैसा मुझो हबीब राजी जीविंदो मां अल्लाह उन जो बण जीविंदो। छा मतलब? यानी हर कोई प्यार चाहे मर्जी मालिक कुल कायनात दी, पर अल्लाह प्यार चाहे मर्जी अहमद मुख्तार दी। पूरी कायनात चंदी आ रहमान तू राजी रह। रहमान चवंदो हा मां राजी तॾहिं थी जॾहिं नबियुनि जो सुल्तान राजी थी। हर कोई प्यार चाहे मर्जी मालिक कुल कायनात दी, अल्लाह प्यार चाहे मर्जी अहमद मुख्तार दी।